दोस्तों, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस मुबारक है। साईं फरमायो तो मा मिन अब्दिन मुस्लिमिन युसल्ली लिल्लाहि तआला फी कुल्ली यौमिन सिनतै अशर रकअ। तामा जेको माण्हू अल्लाह ताला के राज़ी करण जे लाइ को मुसलमान बानो रब जी रज़ा जे लाइ ॾींहं में 12 रकातूं नफ़िल नमाज पढ़े। घणी रकातूं? 12 रकातूं गैर फरीदतिन, जेके फ़र्ज़ नमाज खां अलावा हुजनि। 5 वक़्त नमाज फ़र्ज़ आहे, उन खां अलावा 12 रकातूं फ़र्ज़ नमाज पढ़े। बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नते, तो अल्लाह ताला उन 12 रकातुनि जे बदले उन जे लाइ जन्नत में घर तामीर फरमाईंदो। सुभान अल्लाह। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, उहे 12 रकातूं कीअं अदा कयूं वञनि? साईं फरमाया अरबउन क़ब्ल ज़ुहरे व रकअतैन बअदहा। ईअं न त 12 रकातूं हिकिड़ी जॻह ते गॾाए पढ़ो, न। नबी साईं तो फरमाया त 4 रकातूं ज़ुहर नमाज खां अॻु में पढ़ो, व रकअतैन बअदहा, 2 रकातूं ज़ुहर नमाज खां पोइ पढ़ो। व रकअतैन बअदल मग़रिब, ऐं 2 रकातूं मग़रिब नमाज खां पोइ पढ़ो। व रकअतैन बअदल इशा, ऐं 2 रकातूं इशा नमाज खां बाद में पढ़ो। व रकअतैन क़ब्ल सलातिल गदाते, ऐं 2 रकातूं फज्र नमाज खां अॻु में पढ़ंदा कयो। इहे थियूं कुल 12 रकातूं। घणी थियूं? ॻाल्हायो। 12 रकातूं थियूं। 12 रकातूं इन तरतीब सां पढ़ो जेके पढ़ंदा आहियूं असां अल्हम्दुलिल्लाह। हर नमाज खां अॻु में सुन्नतूं ऐं नफ़िल जेके पढ़ंदा आहिनि, नबी साईं उन्हनि जो ई ज़िक्र फरमायो आहे त आका त फरमाइनि त इन तरतीब सां 12 रकातूं नफ़िल नमाज पढ़ो, अल्लाह ताला तव्हांखे जन्नत में घर अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सईदा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा रिवायत थी फरमाए। साईं फरमायो त रकातल फज्र खैरुम मिनद दुनिया व मा फीहा। उहे जे 12 रकातूं न, उन्हनि में 2 रकातूं जेके तव्हां फज्र नमाज खां अॻु अदा कंदा आहियो, फज्र नमाज खां अॻु में 2 रकातूं नफ़िल पढ़ो, इहो अल्लाह वटि दुनिया में जा शइ आहे, हर शइ खां वधीक अल्लाह वटि फज़ीलत रखण वारी आहे। दुनिया में जेको माल दौलत, सोन चांदी, हीरा जवाहर खज़ाना माल दौलत आहे, तन सभिनी खां वधीक अल्लाह वटि इहे 2 रकातूं जेके फज्र नमाज खां अॻु पढ़ियूं वेंदियूं आहिनि, उन्हनि जी हैसियत अल्लाह वटि अञा वधीक आहे। सुभान अल्लाह। ऐं साईं फरमाया अलैका बिरकअतैल फज्र, फज्र नमाज खां अॻु में 2 रकातूं पंहिंजे मथां लाज़िम करे छॾियो। ये सुन्नतूं जेके आहिनि न, हर हाल में अदा कंदा कयो। फ़इन फ़ी मा फ़ज़ीलतुन, इन में तव्हांजे लाइ तमामु वॾी फ़ज़ीलत रखाई वई आहे। सुभान अल्लाह। ऐं नबी साईं फरमायो त मन युहाफ़िज़ अला 4 रकआतिन क़ब्ल ज़ुहर, जेको माण्हू पाबंदी सां ज़ोहर नमाज खां अॻु में 4 रकातूं नमाज अदा करे, नफ़िल नमाज ज़ोहर नमाज खां अॻु में, ज़वाल खां पोइ ज़ोहर खां अॻु में, हर्रमहुल्लाहु अलन्नार, अल्लाह ताला इन 4 रकातुनि जे सदके उन ते जहन्नम जी बाहि हराम करे छॾींदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। न 4 रकातूं पूरियूं हिकिड़े सलाम सां। इन्हा साअतुन, मदीने वारे साईं फरमाए, साहब अकरम हज़रत अब्दुल्लाह बिन साहिब जो फरमाए त नबी सुना ज़वाल खां बाद में, जीअं ज़वाल ख़त्म थींदो हुयो, ज़वाल जो टाइम थींदो, ज़ोहर नमाज जो टाइम शुरू थींदो हुयो, त आका करीम 4 रकातूं नफ़िल नमाज पढ़ंदा हुया हिकिड़े सलाम सां। 4 रकातूं पढ़ंदा हुया। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, इहो तव्हां पाबंदी सां 4 रकातूं नफ़िल पढ़ो था, छाजे लाइ, छा सबबु आहे? साईं फरमाया इन्हा साअतुन तुफ़्तहु फ़ीहा अब्वाबुस समा, इहो वक़्तु आहे जो अल्लाह ताला आसमान जा दरवाज़ा खोलाईंदो आहे। इन वक़्त में मलाइकनि जी अचवञ थींदी आहे, आसमान जा दरवाज़ा खुलंदा आहिनि, मलाइक ईंदा आहिनि, अमल खणी वेंदा आहिनि। फ़उहिब्बु अन यसअद ली फ़ीहा अमलुन सालिह, रब जो हबीब तो फरमाए मां चाहियां थो जॾहिं अमल सालिह मथे खयां वञनि त मां अल्लाह जे हुज़ूर में निमाज़ में मशगूल हुजां त अल्लाह राज़ी थी। सुभान अल्लाह। अञा ॿी हदीस मुबारक आहे, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त
हाँ, हमेशह साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ज़वाल जो वक़्तु ख़त्म थींदो त 4 रकात नमाज़ पढ़ंदा हुआ। साईं जी चवे मूं अर्ज़ कयो या रसूलल्लाह अराक तस्तहिब्बु सलात हाज़िहि साअ, हिन ज़वाल खां पोइ वारी ॾींहं जी घड़ी में मां ॾिसंदी आहियां त तव्हां निमाज़ अदा कंदा आहियो, 4 रकात नफ़िल पढ़ंदा आहियो, छा सबबु आहे? साईं फरमायो युफ्तहु फ़ीहा अबवाबु समा, इन टाइम ते अल्लाह आसमान जा दर खोलाईंदो आहे। व यंज़ुरु इलल्लाहि तबारक व तआला बिर्रहमति इला ख़ल्क़िही, अल्लाह ताला इन वक़्त में पंहिंजी मख़लूक ॾे रहमत जी निगाह फरमाईंदो आहे। सिज लड़ी दंग थींदो आहे, ज़वाल जो टाइम पूरो थींदो आहे त अल्लाह आसमान जा दरवाज़ा खोलाईंदो आहे, पंहिंजी मख़लूक ॾे नज़र करम फरमाईंदो आहे, रहमत जी नज़र कंदो आहे। वही सलातुन कान युहाफ़िज़ु अलैहा आदमु व नूहुन व इब्राहीम व मूसा व ईसा। नबी साईं तो फरमाया इहे जेके 4 रकातूं आहिनि न रुॻी मां पाबंदी सां नथो पढ़ां, इहो हज़रत आदम पढ़ंदो हुयो, हज़रत नूह बि पढ़ंदो हुयो, हज़रत इब्राहीम बि पढ़ंदो, हज़रत मूसा ऐं ईसा रूहुल्लाह बि नबी बि इहा निमाज़ अदा कंदा हुया। एॾी बरकत वारी निमाज़, सुभान अल्लाह। ऐं साईं फरमायो अरबउन क़ब्ल ज़ोहर लैस फ़ीहिन तस्लीमुन, 4 रकातूं ज़ोहर निमाज़ जूं उन्हनि में हिकिड़ो सलाम हुजे, वधीक न, 2 रकातूं पढ़ी सलाम पहिरियों ईअं न, 4 रकातूं पूरियूं हिकिड़े सलाम सां अदा कयो। तुफ़्तहु लहुन्न अबवाबु समा, ख़ासि इन निमाज़ पढ़ण वारे जे लाइ अल्लाह रहमत जा दरवाज़ा आसमान में खोलाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आहिनि थोरियूं थोरियूं रकातूं, नंढड़ा नंढड़ा अमल, पर ॾिसो त मदीने वारे साईं असां गुनहगारनि ते केॾा करम करे छॾिया। अहिड़ा न मूसा कलीमुल्लाह जी उम्मत ते महिरबानी जा दर खुलिया, न ईसा रूहुल्लाह जे उम्मतुनि जे लाइ महिरबानियूं थियूं, न अॻियुनि उम्मतुनि ते अहिड़ी भलाई थी जहिड़ी मुस्तफ़ा जे सदके असां गुनहगारनि खे अल्लाह सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो त रहिमल्लाहु इमरान सल्ला क़ब्लल अस्र अर्बअन, जेको माण्हू 3 पहरी निमाज़ खां अॻु में 4 रकातूं नफ़िल अदा करे, जेके सुन्नत असां चवंदा आहियूं गैर मुअक्किदा, त अल्लाह ताला उन जे मथां पंहिंजी रहमत नाज़िल फरमाईंदो आहे। मन सल्ला 4 रकातिन क़ब्लल अस्र हर्रमल्लाहु बदनहु अलन नार, जेको माण्हू पाबंदी सां, सुन्नत मुअक्किदा आहे के पढ़ंदा आहिनि के कोन पढ़ंदा आहिनि असर निमाज़ दाग में, पर नबी साईं तो फरमाए जेको पाबंदी सां ये 4 रकातूं असुर निमाज़ 3 पहरी निमाज़ खां अॻु में 4 रकातूं नफ़िल पढ़े, अल्लाह ताला उन जे बदन खे जहन्नम जी बाह ते हराम करे छॾींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐसा इन फरमाया ला तज़ाल उम्मती युसल्लून हाज़िल 4 रकातिन क़ब्लल अस्र, मुंहिंजो उम्मती जेको हमेशह 4 रकातूं 3 पहरी निमाज़ खां अॻु में अदा कंदो आहे, हत्ता तमशी अलल अर्द मग़फ़ूरन लहा मग़फ़िरतन हतमा, जीअं ज़मीन ते हलंदो आहे न उहो 4 रकातूं जेके असर निमाज़ खां अॻु जो अदा थो करे, ज़मीन ते हलंदो आहे त उन जे लाइ पड़ो ॾिनो वेंदो आहे त हिन माण्हू जे लाइ हतमी ऐलान थियल आहे त अल्लाह हिन जा गुनाह बख़्शे माफ़ करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं उन खां बाद में वरी मग़रिब निमाज़, साईं फरमाया मन सल्ला बादल मग़रिब 6 रकात, जेको माण्हू मग़रिब निमाज़ खां बाद में 6 रकातूं नफ़िल निमाज़ पढ़े, फीमा बैनहुन्न बिसूइन अदलन बिइबादत सिनत अशरत सन, 2 रकातूं नफ़िल पढ़ी सलाम पढ़े, 6 रकातूं निमाज़, 2 रकातुनि जो हिकिड़ो नफ़िल सलाम पहिरे, उन जे विच में का गुफ़्तगू न करे, ॻाल्हाए न, कचहरी न करे, मुकम्मल निमाज़ पढ़े, 6 रकातूं नफ़िल निमाज़ पढ़े, अल्लाह ताला उनखे 12 सालनि जी इबादत जेतिरो अजर सवाब ॾींदो। 6 रकातूं 12 सालनि जी इबादत जो अजर सवाब। ऐं साईं फरमाया मन सल्ला बादल मग़रिब 6 रकातिन, जेको माण्हू मग़रिब निमाज़ खां बाद में 6 रकातूं नफ़िल निमाज़ अदा करे, गुफ़िरत लहू ज़ुनूबहू, अल्लाह उन जा हड़ई गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो। व इन कानत मिस्ल ज़बदिल बहर, भली खणी उन जा गुनाह समुंड जी झग जेतिरा हुजनि, अल्लाह ताला उहे गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह। ऐं साईं जन फरमायो मन सल्ला क़ब्ल ज़ुहरे अरबा रकातिन कअन्नमा तहज्जद बिहिन्न मिन लैलतिही। जेको माण्हू ज़ोहर निमाज़ खां अॻु में 4 रकातूं नफ़िल निमाज़ अदा करे उन 4 रकातुनि जो अजुर उनखे राति जो तहज्जुद निमाज़ पढ़ण जेतिरो सवाब कए अदा कए। जेतिरो तहज्जुद पढ़ण में अजुर आहे ओतिरो इन 4 रकातुनि जो सवाब आहे। पर वमन सल्लाहुन बअदल इशाए, ऐं जेको माण्हू 4 रकातूं नफ़िल इशा निमाज़ खां बाद में अदा करे, इशा निमाज़ पढ़ी वेठो पोइ 4 रकातूं नफ़िल पढ़े का मिसलहुन मिन लैलतिल क़द्र, उन 4 रकातुनि जो अजुर एॾो वॾो आहे जो ओॾा लैलतुल क़द्र मल्हायो, हेॾा 4 रकातूं पढ़ो, अल्लाह लैलतुल क़द्र जी इबादत जेतिरो सवाब लैलतुल क़द्र जी निमाज़ जेका रमज़ान में ॻोल्हे मिलंदी आहे, आख़िरी अशरे में 21 रातुनि में ॻोल्हियूं तलाश कयूं तॾहिं उहा राति मिले। हिकिड़ी राति हिकिड़ी निमाज़ साईं मुंहिंजा 1000 महीननि जेतिरो अजुर मिले। हे हर राति रमज़ान हुजे या शवाल हुजे, रबिउल अव्वल हुजे या सफ़र ऐं मुहर्रम हुजे, कंहिंमें इशा निमाज़ खां पोइ 4 रकातूं पढ़ो, अल्लाह उन चैन जे बदिले तव्हांखे लैलतुल क़द्र जेतिरो अजुर ऐं सवाब। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं साईं जन फरमाया मन सल्लल इशा फी जमात, जेको माण्हू फजर इशा निमाज़ जमात सां अची अदा करे वसल्ला अरबा रकातिन, ऐं जमात खां बाद में पोइ 4 रकातूं नफ़िल निमाज़ पढ़े। 4 रकातूं माना 2 रकातूं सुन्नत जेके पढ़ंदा आहियूं ऐं 4 रकातूं नफ़िल पढ़ंदा आहियूं। हे उन्हनि जी ॻाल्हि थी कई, ॿी का इज़ाफ़ी निमाज़ न आहे जेके असीं पढ़ंदा आहियूं न। 4 रकातूं सुन्नत 2 रकातूं नफ़िल, उन खां पोइ वरी वितर पढ़ंदा आहियूं। इहे 4 रकातूं नफ़िल पढ़े क़ब्ल अन यख़रुज मिनल मस्जिद, मस्जिद मां निकिरण खां अॻु में इहा निमाज़ अदा करे कान कइदल लैलतिल क़द्र, अल्लाह ताला उनखे लैलतुल क़द्र जी राति मल्हाइण जेतिरो अजुर ऐं सवाब। सुभान अल्लाह। हे सॼे ॾींहं जी निमाज़ुनि जा अजुर ऐं सवाब तव्हांखे ॿुधाए, फजर खां वठी इशा ताईं। अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾींदो, इंशाअल्लाह इहो अजुर समेटींदासीं। ख़ुसूसन रमज़ान में हिकिड़े मदीने वारे साईं फरमायो रमज़ान जे महीने में तव्हां नफ़िल अदा कयो, ॿियनि महीननि में जेतिरो फ़र्ज़ जो अजुर आहे ओतिरो अल्लाह तव्हांखे नफ़िल जेतिरो अजुर अता फरमाईंदो। ऐं रमज़ान में तव्हां फ़र्ज़ अदा कयो, ॿियनि महीननि जे 70 फ़र्ज़नि जेतिरो अजुर ऐं सवाब अल्लाह ॿिनि महीननि में एतिरो अजुर मिले थो, भला जे रमज़ान में अदा कंदासीं त अञा सवाइ अजुर मिलंदो। अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह आमीन।